अस्सलामुअलैकुम। अॼु आहे सूमर, सुबुह जा 10:30 थिया आहिनि। कम वारी मासी हली वई कमु करे ऐं मां आई आहियां हिते। सभिनी खां पहिरियों मां हादिया जी शर्ट कंप्लीट कंदमि, उन खां पोइ मां घर जा ॿिया कम कंदमि ऐं पोइ तव्हां सां शेयर थी कयां। ऐं हादिया जी हीअ कमीस सिबजी वई। हिन में मां कोई ॻंढ या कलियूं न विधियूं आहिनि, हिनखे बसि सिंपल मां ए लाइन हिन जी कटिंग कई आहे। सो बाक़ी हिन जा बि अञा बटण रहियल आहिनि, फ्रंट जा बि ऐं बैक जा बि। सो हाणे वेंदमि मां प्लांट्स खे पाणी ॾियणु। ॾाढा मेरा थी विया आहिनि प्लांट्स, इलाही मिटी पई आहे। हलूं था। सो सभिनी खे त वॉश न कंदमि, ज़ाहिर आहे हिननि खे अगरि मां धोआं थी त मूंखे ॾाढी महिनत करणी पवंदी ऐं एतिरो टाइम न आहे। मां हिननि खे पाणी ॾियण खां पोइ चाहियां थी त हिननि जा कपिड़ा कंप्लीट कयां, ॿिन्ही ॼणनि जा जेके सिबिया था। हिननि खे फ़िलहालु छॾियां थी, ईद खां पहिरियों हिननि खे इनशाला मां धोईंदमि। अञा ताईं मां हिन में प्लांट बि न विधो आहे ऐं हिन जे बारे में मूंखे हिकिड़ी नंढड़ी वीडियो बि ठाहिणी आहे। सो इहो प्रोजेक्ट हिते रहियल आहे ऐं हीअ रेक वारा बि कोन, बाक़ी सभिनी खे इनशाला जेके ॿाहिरि आहिनि इन्हनि खे मां धोईंदमि। हिननि सभिनीनि खे वॉश कयां थी अॼु, उन खां पोइ वरी तव्हां सां शेयर थी कयां। जेके मथे आहिनि उन्हनि खे त मां हिन सां ई स्प्रेयर सां कयां थी, छो त एॾो मथे वाटरिंग कैन खे पुॼाइणु मुंहिंजे लाइ पॉसिबल न आहे। थोरो घणो हिन सां कुझु न कुझु फ़र्क़ु पइजी वेंदो। हिन पासे वारा सभु प्लांट्स धोता अथनि। जेके मथे हुया उन्हनि खे स्प्रे कयो आहे, जेके हेठि हुया उन्हनि खे वाटरिंग कैन सां धोतो आहे। हे बि विंझी सिंझी साफ़ थी विया आहिनि ऐं माशाल्लाह सभु जेके आहिनि ब्राइट ऐं साफ़ सुथरा था लॻनि। हाणे हलूं था अंदरि। मंझंदि जा 3:30 थिया आहिनि। काफ़ी देरि आराम करे वरितुमि ऐं हाणे मां इहो कपिड़ो कढियो आहे ऐं मां हिन मां पंहिंजी शलवार कटिंग करे रखंदमि ऐं ॿारनि जा जेके कपिड़ा सिबिया आहिनि उन्हनि में राति जो वेही उन्हनि खे मां जेको आहे रेडी कंदमि, बटण वग़ैरह हणंदमि। सो फ़िलहालु त मूंखे पंहिंजे हिन कपिड़नि जी कटिंग करणी आहे। शलवार आहे सिर्फ़ु वाइट, सो इहा करे थी रखां। कटिंग करे छॾी ऐं हाणे सिबजंदी अलाए कॾहिं, बसि कटियल आहे त कॾहिं न कॾहिं सिबजी बि वेंदी। सो हाणे वञां थी ॿाहिरि। बास्केट में प्लांट पई डेकोरेट करणु चाहियां। पहिरीं त मां वटि बॉटल न हुई, पोइ वरी इहे बॉटल जेका आहे सुराण वरिती, ड्रिंक वरितो त उनजे लाइ मां इहा खणी आयमि। इहे 2 पथर बि धोई आहिनि त मां चयो हिनखे मां सपोर्ट ॾींदमि। सो पर जॾहिं मां मनी प्लांट पटे आयमि त पन ॾाढा वॾा आहिनि ऐं हिन बास्केट खां बिल्कुलु ई आउट था थी वञनि। इन करे फ़िलहालु मां इहो अरेंजमेंट जेको आहे बसि छॾे ॾिनो आहे, पोस्टपोन करे छॾियो आहे। ऐं हिन में मूंखे को नंढिड़ो प्लांट, नंढनि पननि वारी काई शइ डेकोरेट करणी पवंदी, छो त हीअ पन ॾाढा वॾा आहिनि। इन करे हाणे जीअं त मां पटे आयमि त हाणे हिननि जो छा कयां, त मां फ़िलहालु हिनखे हिन बॉटल में विझी छॾियो आहे। चिकन कढी रखियो अथमि। अॼु मुंहिंजो इरादो आहे सैंडविचिस ठाहिण जो ऐं थी सघे थो त का नई रेसिपी ट्राई कयां त पोइ तव्हां सां बि उहा मां शेयर कयां, त उनजी वीडियो मां अलॻि सां ठाहींदमि, छो त हिन व्लॉग में उहा वीडियो मां न ॾींदसि। सो चिकन हिते डीफ्रॉस्ट थियण जे लाइ रखियो, तक़रीबन थी चुको आहे पूरा। ऐं मां आहियां किचन में ऐं मां हिते चिकन सैंडविच ठाहींदमि। त चिकन खे मां जेको आहे मैरिनेट करण जे लाइ रखियो आहे। मां हिकु दफ़ो वरी किचन में अची वई आहियां, सुराण हिते ॾही फुल्कियूं थी ठाहे ऐं हे जेको चिकन मां मैरिनेट करण लाइ रखियो हो सैंडविचिस ठाहिण जे लाइ। सो ख़बर पई त खीरा कोन्हनि, त मां हाणे हिकिड़ी शइ खुटल आहे त मां सैंडविच नथी ठाहियां, त मां इरादो बदिलाए छॾियो आहे। हाणे हिन चिकन खे कंदमि मां फ्राए चांवरनि सां गॾु खाइण जे लाइ। सुराण हिते पकोड़ा पचाइण जी बि तयारी थी करे, पटाटनि जा सिंपल पकोड़ा पचाईंदी ऐं असां जेको आहे चिकन पचाईंदासीं। इहो फ्राए थींदो ऐं चांवर पचंदा, ॾही फुल्कियूं ठहंदियूं, बसि इहो ई थींदो अॼु। अज़ान अची वई आहे ऐं मां वेंदमि हाणे विंझी कपिड़ा बदिलाईंदमि ऐं अॼु हिकिड़ी हिन ॿी कमीस जो क़ुर्बानी जो ॾींहुं हुयो, हिन जी बि कटिंग हिन कैंची सां थी वई। सो हाणे वञां थी विंझण ऐं नमाज़ ऐं क़ुर शरीफ़ जो टाइम थी वियो आहे। 6:30 थी रहिया आहिनि। हाणे किचन जो टाइम आहे। मां पचण जे लाइ चिकन रखी आई आहियां हल्की बाहि ते ऐं थोरी देरि में चांवर बि पचाईंदमि। सुराण किचन में पंहिंजो कमु करे रही आहे। अॼु जो ॾींहुं गुज़री वियो, अलाए छा बि कयमि सॼे ॾींहं में, तव्हां सां उहो शेयर कयो अथमि ऐं आराम घणो कयो आहे, कमु घटि कयो आहे, पर अल्हम्दुलिल्लाह कुझु न कुझु कयो आहे।
ऐं उहो ई तव्हां सभिनीनि जी महिरबानी आहे मूं ते, तव्हां सभिनी जी डिमांड आहे त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितरु आहे, सो कुझु न कुझु शेयर करण जे लाइ मां रिकॉर्ड कयो ई आहे। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह थोरो घणो कमु थींदो रहे थो। राति जो कोशिशि कंदमि त राति जो वेही ॿारनि जा इहे कपिड़ा कंप्लीट कयां अगरि थी सघिया, न त कॾहिं कॾहिं एॾी सुस्ती हूंदी आहे जो मां कोशिशि कंदी आहियां जल्दी निमाज़ पढ़ां, क़ुर शरीफ़ पढ़ी बसि जेतिरो जल्दी थी सघे मां सुम्ही पवां। ऐं अजीब हिकिड़ो सुस्ती ऐं थकावट तारी हूंदी आहे हर वक़्तु। सो बहरहाल वरी बि कुझु न कुझु थी वञे थो, अलाह जो शुक्र आहे। ऐं सुभाणे आहे ख़ासि तौर ते हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो यौम शहादत। सो असां जॾहिं बि किन शख़्सियतुनि खे आइडियलाइज़ कयूं था, असां चऊं था असां उन्हनि जा फॉलोअर्स आहियूं, उन्हनि खे मञूं था, त पोइ असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि जी तालीमात ते अमल कयूं, उन्हनि ज़िंदगी कीअं गुज़ारी उन मुताबिक़ कोशिशि कयूं गुज़ारण जी, उन्हनि कहिड़ा कहिड़ा हुक्म ॾिना आहिनि, कहिड़ियूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे फॉलो करणु घुरिजे। असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि हस्तियुनि जे हुक्मनि जे मुताबिक़ हलूं आहियूं, त असां उन्हनि जे पेर जी मिटीअ बराबरि बि न, पर उहो जेको करे विया, जेको सेखारे विया, जेको चई विया, असांजे रहनुमाई लाइ चई विया, असांखे सम्झाइण लाइ चई विया, त असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि जे हिदायतुनि ते अमल कयूं। सो अलाह साईं सभिनी खे पंहिंजे नेक बंदनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ ॾे। अलाह असां सभिनीनि खे हिदायत ॾे, सिधी राह ते हलाए। सभिनीनि जे लाइ दुआ आहे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सो अॼु जो कचो पको व्लॉग तव्हांजे नज़र आहे। अल्लाह वाही।